अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा। अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा। सर्वारंभा परित्यागी यो मद्भक्त सब में प्रिय। भगवत गीता जो ई श्लोक असांखे जिंदगी जीअण जी तरकीब ॿुधाए रहियो आहे, असांखे साधना में सफल थियण जो इशारो ॾेई रहियो आहे, असांखे संसार जो ऐं परमार्थ जो रस्तो ॿुधाए रहियो आहे, असांजूं चिंताऊं ऐं डप दूर करे रहियो आहे, असांजी खिन्नता ऐं अज्ञान खे दूर करण जो हिन श्लोक में इशारो भरियो पियो आहे। अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा। सर्वारंभा परित्यागी यो मद्भक्त सब में प्रिय। अपेक्षा, इच्छा, सुख लेने की इच्छा, सुख वठण जी जेका इच्छा है उहा असांखे दुखी करे थी, पर सुख वठण जी इच्छा जे बदिरां सुख ॾियण जी भावना करूं तो सुख अंदरां ई शुरू थींदो। या कल्ह टियों ॻाल्हि ॿुधीसीं। अॼु जो श्लोक वरी बि वीचारे रहिया आहियूं। कल को श्लोक हो, कल का श्लोक था अनन्यश्चिन्तयन्तु माम ये जना परुपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेम वहामि हम। जो अनन्य भाव से मेरी उपासना करता है उसके योग का और प्राप्त वस्तुओं की रखवाली करने का बोझा मैं उठाता हूं। और उस पर कई कथाएं हम लोगों ने सुनी थी। आज का श्लोक है अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा। सर्वारंभा परित्यागी यो मद्भक्त सब में प्रिय। हम भगवान को प्यार करें ये शुरुआत है, और भगवान हमें प्रेम करे ये पूर्णता है। हम लोग भगवान को प्यार कर सकते हैं, प्यार में हम वस्तुएं दे सकते हैं, अपनी इंद्रियां अर्पित कर सकते हैं, मन अर्पित कर सकते हैं, लेकिन अपने को बचा कर रखते हैं। अर्पित करने वाला बच जाता है। प्यार में और प्रेम में फासला है। प्यार में वस्तुएं दी जाती है। भक्त भगवान को प्यार कर सकता है, शिष्य गुरु को प्यार कर सकता है, लेकिन भगवान और गुरु शिष्य को या भक्त को प्रेम करते। प्यार करने में वस्तुएं अर्पण होती है और प्रेम करने में अपने आप को दे डालना होता है। जयराम जी की चौदा। प्यार में वस्तुएं दी जाती है और प्रेम में अपने आप को दिया जाता है। गोपियों ने प्रेम किया था और औधव ने जो गोपियों को समझाया, सारी हिस्ट्री औधव की सुनकर गोपियां कहने लगी कि औधव अब हमारी भी जरा सा थोड़ी सी अर्ज सुनते जाओ। ये मोहब्बत की बातें हैं औधव, बंदगी अपने बश की नहीं है। यहां सिर देकर होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है। प्रेम वालों ने कब किससे पूछा, किसको पूजूं बता मेरे ओधव। यहां दम दम पे होते हैं सिजदे, सिर घुमाने को फुर्सत नहीं है। ये मोहब्बत की बातें हैं औधव, बंदगी अपने वश की नहीं है। जब प्यार प्रेम में बदलता है तो फिर प्रेम करने वाला बचता नहीं है, प्रेमास्पद का रूप में परिणित हो जाता है। प्रारंभ है प्यार और परिणाम है प्रेम। और प्रेम जो है वो महाराज कबीर जी ने कहा, प्रेम न खेतों उपजे, प्रेम न हाट बिकाए, राजा चाहो प्रजा चाहो शीश दिए ले जाए। अब श्री कृष्ण बता रहे कि शीश देने में अड़चन क्या होती है कि अपेक्षाएं, इच्छाएं, इच्छा से अहम पुष्ट होता है और अहम से इच्छाएं पुष्ट होती है। जैसे मेघ से हरियाली पुष्ट होती है और हरियाली से मेघ पुष्ट होता है। किश्ती नाविक नाव को ले जाता और नाव नाविक को ले भागती है, ऐसे ही अहंकार से इच्छाएं होती है और इच्छाओं से अहंकार मजबूत होता है। तो हाण असां छा करूं
कि जगत जूं सुख वठण जूं इच्छाऊं कामनाऊं अचनि त हिन श्लोक जे अर्थ ॾे निहारियूं। अनपेक्ष इच्छा रहित थियण महान तपस्या है। तव्हां योग करियो, परोपकार करियो, शेवाऊं करियो, टिकाणे में वञो, मंदिर में वञो, समाधि करियो, सब कुछ करियो, पर जेसीं अभागे विषयनि जी अंदर में इच्छा है तेसीं आत्मज्ञान न थींदो। श्री राम। ऐं तव्हां टिकाणे में वञो था या नथा वञो, सेवा करियो था या नथा करियो, पर जे संसार जे विषयनि जी इच्छा कान्हे तव्हांजी सहज समाधि शुरू थी वञे। श्री राम। चओ सतनाम। अनपेक्ष शुचिर दक्ष। अपेक्षा सुख वठण जी इच्छा खे छॾण सां ई सुख अंदरां शुरू थी थो वञे। शुचिर माना शुद्ध, उन जो व्यवहार शुद्ध थियणु खपे। आहार शुद्ध, व्यवहार शुद्ध, उन सां अंदर जी ख़ुशी वधे थी, अंदर जो ज्ञान वधे थो, अंदर जी बूझ वधे थी। त भगवान जो भक्त या समाज जो श्रेष्ठ माण्हू जो स्वभाव छा आहे कि पंहिंजे सुख लाइ इच्छाऊं न करे, सुख जी इच्छा खे निवृत्त करण जे लाइ सुख ॾियण जो कमु शुरू करे, मान जी इच्छा निवृत्त करण लाइ ॿिए खे मान ॾे। मान ॾींदड़ पाण तव्हांजे घर में को दुश्मन बि लंघी आयो आहे, तव्हां मान ॾिनो त वॾो कोन थी वियो, पर उनखे वॾो बनाइण वारा तई थिया। श्री राम। त पंहिंजे मान जी, पंहिंजे सुख जी इच्छा छॾण सां ई पंहिंजो मान जगत नियदार जे चरणनि में थियण लॻे थो ऐं पंहिंजो सुख रूहानियत जो शुरू थी थो वञे। ऐं जंहिंखे रूहानियत जो सुख मिली थो वञे उहो जेको कुझु करे थो उहो सुखद थी थो पए। साधारण माण्हू, रवाज़ी माण्हू कपिड़ा पाए थो तॾहिं सुहिणो थो लॻे, पर कृष्ण भॻवान जंहिं शइ खे स्वीकार थो करे उहा सुहिणी थी वञे। कपड़ा पाए तॾहिं बि सुहिणो, जे ईअं कटी वस्त्र पाए तॾहिं बि सुहिणो, जो मोर पीछ बांधे तॾहिं बि सुहिणो, जे सभु कुझु छॾे ख़ाली गांइ जे पुठियां दौड़े थो तॾहिं बि सुहिणो पियो लॻे। छो कि इच्छा कान्हे सुख वठण जी, सुख ॾियण में ई मशगूल आहे। अहिड़े नमूने ॿार खे सुख वठण जी इच्छा कान्हे त ॿार सुहिणो ऐं सुख ॾींदड़ थी थो वञे। जीअं उहो ॿार वॾो थिए थो ऐं सुख वठण जी, मान वठण जी इच्छा थिए थी, तीअं ॿार जो अंदरी रंग नास थी थो वञे। श्री राम। भगवत गीता जे हिन श्लोक ते असां ध्यानु ॾियूं कि अनपेक्ष शुचिर दक्ष। असां शुद्ध रहूं। अशुद्ध छो था थियूं कि इच्छाउनि जे करे असांजो अंतःकरण मलिन थो थिए। सुख अची करे असां में गहरी इच्छा थो विझे ऐं दुख अची करे असां में डप जी रेखा थो विझे। त डप ऐं गहरी इच्छा इहे ॿई असांजे अंतःकरण खे खंड खंड करे था छॾनि। तंहिंजे करे असांखे डप ऐं चिंताऊं संसार जो बि सुख नथा वठण ॾियनि ऐं आत्मज्ञान जो रस बि नथा वठण ॾियनि। श्री राम। चिंताऊं कीअं थियूं थियनि कि ईंदड़ मुसीबत जो वार वार चिंतन करे अंदर में डप था करूं, पोइ मुसीबतूं वधीक थियूं अचनि। हीअं त कोन थींदो, हीअं त कोन थींदो, हूअं त कोन थींदो। सोचा इहे चिंताऊं करे असां उन्हनि शयुनि खे पाण जे तरफ़ां छिकियूं था। हिकिड़ो नौजवान मूं वटि ईंदो आहे, हफ़्ते में हिकु आर्तवार ॾींहुं सत्संग में ईंदो आहे। हिकु छंछरु ॾींहुं अचियो। मूं चयो छंछरु ॾींहुं कीअं आयो? 150 माइल परे खां 150 किलोमीटर। कि साईं अॼु पास पूरी थी थिए, तंहिंजे करे मूं चयो अॼु बाबा जो दर्शन करे अचां, सुभाणे पास कढां, छा करियां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे कि साईं मुंहिंजी जॾहिं पास पूरी थी थिए रेलवे जी, पालनपुर खां अहमदाबाद सत्संग ॿुधण ईंदा आहिनि माण्हू, बड़ौदे खां ईंदा आहिनि, सूरत खां ईंदा आहिनि, आर्तवार ॾींहुं। जयराम जी की। त मूंखे इहा ॻाल्हि पुछणी आहे कि टीटी योग कंदा हूंदा छा? टीटी ब्रह्मज्ञानी आहिनि छा? मूं चयो न। चई पर हुननि भेण आरामनि खे कीअं थी ख़बर पए कि मुंहिंजे खीसे में अॼु पास आहे कि न आहे? जयराम जी खे त चवंदा था। जयराम जी खे अमां चवां भेण, जॾहिं मुंहिंजी पास जी डेट पूरी थी वञे उन ॾींहुं मूंखां पुछनि था, जाऊं घर पास भुलिजी थो अचां, उन ॾींहुं पकड़ींदा। इहो मूं 1.5 साल खां इंतज़ारु ॾिठो आहे सभु चमत्कार। उहे बीड़ियूं पिया छिकिन, रिश्वतूं पिया वठीनि, उन्हनि खे योग कीअं थो थिए? उहे कीअं ब्रह्मज्ञानी थी विया छा? मूं चयो न को ब्रह्मज्ञानी न को योग था कनि, पर पास भुलिजी थो अचे त तोखे ख़बर आहे पास भुलिजी वियो आहियां। भेण पुछे न उहा चिंता तो करे, उन चिंता जा जेके वाइब्रेशन आहिनि उहे फैलिजी था वञनि, हुनखे पुछण लाइ आमंत्रित था कनि। जयराम जी खे चयो हाणे वरी
जॾहिं ड्यू पूरो थी तुंहिंजे पास आयो पर पास खलास थियल आहे त तोखे ख़बर आहे भई तारीख़ खलास थी वई आहे, तारीख़ खलास थी आहे, ॿिए मां पकड़ी न, ॿिए मां पकड़ी न, पक तो कोई पकड़ींदो यार। श्री राम। संशय सबको खात है, संशय सबका पीर, संशय की जो फाकी करे उसका नाम फकीर। हद तू पैसो ओलिया, बेहद तू पैसो पीर, हद बेहद मैदान में सोया दास कबीर। हीअं थींदो हूअं थींदो इन जे मैदान में विच में, सुख थींदो दुख थींदो उन जे विच में, मान थींदो अपमान थींदो उन जे विच में, पकड़ींदो छॾींदो इन जे विच में। हिकु वीचार उथे तो ॿियो वीचार उथण जी तयारी में, उन जे विच जी जेका अवस्था आहे उहा साखी आत्मा जी आहे। मन तू ज्योति स्वरूप अपना मूल पिछाण, आकाश पाताल में को अलाह कोन वेठो अथव। हिकु वीचार उथे तो ॿियो उथण जी तयारीअ में विच जी जेका अवस्था आहे उहा अलाह जी अथव। उनखे गॉड चओ, अलाह चओ, भगवान चओ, कृष्ण चओ, राम चओ। कृष्ण माना छा? व्हाट द मीनिंग ऑफ द कृष्ण वर्ड? कृष्ण शब्द जो अर्थ छा? कर्षति आकर्षति इति कृष्ण। वसुदेव ऐं देवकी जे घर अवतार थियो उन खां पहिरीं कृष्ण कृष्ण जप हलंदा हुआ। रामचंद्र भगवान दशरथ जे घर प्रगट थिया उन खां पहिरीं माण्हू राम 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 जपींदा हुआ। दशरथ राजा, रघु राजा, दिलीप राजा राम राम रटींदा हुआ। राम जो मतलब छा? रमनते योगी यस्मिन स राम, जंहिंमें योगी पुरुष रमण था कनि उहो राम आहे। चेलो आयो गुरु वटि, साईं मूंखे ब्रह्म ज्ञान जो उपदेश ॾियो। घणेई कथाऊं ॿुधूं, घणेई जांच वॼाया, पर हाणे आत्म ज्ञान उपदेश जो बेड़ो पार थी वञे। श्री राम। मायूं चवनि, मावा चवनि श्री राम। राम तव्हांजा कम कंदो, वरी चओ श्री राम। तो गुरु महाराज भगवान हिकु आहे कि हा, कि पोइ पंहिंजी दिलि में आहे कि हा, त पोइ दशरथ जे घर भगवान हो कि उहो बि आहे त कि साईं उपदेश ॾियो। गुरु चेले खे चयो, एक राम घट घट में बोले, एक राम दशरथ घर डोले, एक राम का सकल पसारा और एक राम है सबसे न्यारा। एक राम घट घट में बोले, अब सुंदर ढंग से समझ लें। दूसरा राम दशरथ घर डोले, तीसरा राम का सकल पसारा और चौथा राम सबसे न्यारा। चलो वियो, थोड़ा ॾींहं उपासना कई, घट घट में भी राम आहे, दशरथ घर राम होए राम। पर बुद्धि जो विकास थियो। जी महाराज कथा बुद्धि उम्र पूरी कोन कई, पर थोरो मथियो मार हुन यूज़ कयो। ऐं मथियो मारो जेसीं यूज़ न कबो तेसीं कमु न पतिजंदो। मथियो मारो सम्झो था न, मथियो फ्लैट, हीउ पंहिंजो मथियो फ्लैट आहे। जयराम जी की कल मूं कथा ॿुधाई न, कथा कंदो वञे, पोइ मखियूं डाणियूं, पोइ हिमालय में वयूं, पोइ बिर में वञी आराम करण लॻियूं। पोइ मखियुनि जे मुखियुनि चयो भाई बुख लॻी आहे, तंहिंजे करे वञूं कोल्हापुर, हिकु हिकु ढेलो गुड़ जो खणी आयूं। पोइ हिमालय जे बिर में वञी करे मसे सां थधी थधी हवा खाइण लॻियूं, मिठो मिठो गुड़ खाइण लॻियूं, ऐं थधो थधो पाणी पी करे पंहिंजो गुज़ारो करे नाम जपींदियूं रहियूं। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय, सतगुरु महाराज की जय, ब्राह्मण देवता की जय। दरवेश ॿुधो अहिड़ी कथा, पोथी खणी दरवेश रवानो थी वियो। जयराम जी की। कथा में थोरो हिसाब लगाइबो। जीअं कल धन गुरु नानक सारा जग तारिया, धन गुरु हर राय सारा जग तारिया, धन गुरु तेग बहादुर सारा जग तारिया। वीचार करियो, इहो गुरु नानक जो ठाहियल भजन कोन्हे, असां जहिड़े माण्हुनि जो ठाहियल आहे। श्री राम। गुरु नानक देव जे सॼो जग तारियो त अर्जन देव लाइ बचो किथे, हर राय लाइ बचो किथे, तेग बहादुर लाइ बचो किथे। श्री राम। तीअं शिष्य वीचार कयो कि हिकु राम घट घट में बोले, ॿियो राम दशरथ घर डोले, टे राम जो सकल पसारो, चौथो राम सभिनी खां न्यारो। पर शास्त्रनि में लिखियल आहे हिकिड़ो ई भॻवान आहे। इहे चार भॻवान कीअं थिया? श्री राम। गुरु वटि वियो, थोरी शेवा बेवा कई कि साईं हाणे चार भॻवान थिया, तव्हां त चओ था भॻवान हिकु आहे। कि हा पुटु, भॻवान त हिकु आहे, पर जंहिं चेतन में फुरनो उथे थो ऐं जीअण जी इच्छा थिए थी उनखे जीव चइबो आहे। उन चेतन परमात्मा में फुरनो उथे ऐं जीअण जी इच्छा थिए त उनखे जीव चइबो आहे। फुरनो उथियो पर जीअण जी इच्छा कान्हे, काई वासना कान्हे, उनखे ईश्वर चइबो आहे। जयराम जी की। ऐं
जेको पंहिंजे पाण खे अखंड ब्रह्मांड में जींदो तीअं ॼाणे थो ऐं निराकार निर्गुण निराकार में उनखे ब्रह्म चइबो आहे। हाणे वरी तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ में सम्झाइजे। जीअं घड़े में आकाश आयो उनखे घटाकाश चइबो, मकान में आकाश आयो उनखे मठाकाश चइबो, बादलनि में आकाश आयो उनखे मेघाकाश चइबो। ये घटाकाश, मठाकाश, मेघाकाश, 3 आकाश हो गए, टे थिया। चौथों महाकाश। हाणे 4 ॾिसजनि था, 4 चइजनि था, पर 4 हूंदो बि हिकु आहे कि 4 आहिनि? श्री राम। लख घड़ा रखो त लख घटाकाश थींदा, लख मकान ठाहियो त लख मठाकाश थींदा, लख बादल हुजनि त लख मेघाकाश थींदा, तॾहिं बि महाकाश खां जुदा कोन आहिनि। महाकाश मयो आहिनि। अहिड़े नमूने जेको साधक दक्ष रहे थो ज्ञान में, सम्झ में दक्ष रहे थो, उहो खुली अखियुनि सां पंहिंजे यार खे पसे। श्री राम। साधु भाई सहज समाधि भली, गुरु कृपा भई जा दिन से, दिन दिन अधिक चली, साधु भाई सहज समाधि भली। आंख न मूंदूं, कान न रूंदूं, काया कष्ट न धारूं, खुली आंख में हस हस पेखूं, सुंदर रूप निहारूं, साधु भाई सहज समाधि भली। दुख आए तो देख, सुख आए तो देख, मान आए तो देख, अपमान आए तो देख, शरीर काला होगा तो भी देख और गोरा होगा तो भी देख, यह भी देख वह भी देख, देखत देखत ऐसा देख, मिट जाए धोखा और रह जाए एक। जयराम जी की। यह समझ अची वञे बेड़ो पार थी वञे। श्री राम। असांजे शरीर में 7 जंक्शन्स आहिनि। ॿार ॼमे थो 7 साले ताईं उनजो पहिरियों जंक्शन विकसित थिए थो, उनखे चइबो आहे मूलाधार केंद्र। ॿिया 7 साल भावना जो केंद्र विकसित थो थिए, टिया 7 साल बुद्धि शक्ति जो केंद्र विकसित थींदो आहे। 14 खां 21 साल ताईं बुद्धि जो विकास थींदो आहे ऐं चौथा 7 साल मन चक्र, मन जो विशेष विकास थींदो आहे। 5-7 साल विशुद्धाख्या चक्र जो विकास थींदो आहे। 6-7 साल ज्ञान नेत्र जो, 7 साल सहस्त्र साल, 49 साल जी उम्र थिए त माण्हू खे संसार में असारता महसूस थियण लॻंदी आहे। श्री राम। पोइ हू जेतिरो संसार में ठीक ढंग सां जीव आहे ओतिरो हुनखे विवेक ऐं वैराग वधंदो। जेकॾहिं बेवकूफ़ीअ सां जीव आहे त 80 साल जो हूंदो तॾहिं बि हुनखे विवेक वैराग न ईंदो, पर जे सम्झ सां जीव आहे, सम्झ सां हुन ज़िंदगी पसार कई आहे त संसार हुनखे तुच्छ लॻण लॻंदो। त पहिरियां 7 साल उनखे स्थूल शरीर जी रचना करण जी नींव चई वेंदी आहे, उनखे मूलाधार चइबो आहे। मूंखे फिरोड़ी थी या मूंखे को धक लॻो त दवाउनि सां बैक्टीरिया मरी विया, पर चमड़ी दवाउनि सां कान आई, चमड़ी आई मुंहिंजे जीवन शक्ति सां। मूंखे को दुख थियो त उहो दवाउनि सां दुख में बेगारो न थियो, पर दुख खे ठीक करण लाइ मुंहिंजी जीवन शक्ति जेतिरा परसेंटेज विकसित हूंदी ओतिरो मुंहिंजो दुख दूर जल्दी थींदो। तंहिंजे करे जवाननि जो ऑपरेशन जो घाव जल्दी भरजंदो आहे ऐं ॿुढड़नि जो देर सां भरजंदो आहे, छोकी जीवन शक्ति ॿुढड़नि जी कोमायल थींदी आहे, घटिजी वेंदी आहे। त पहिरियों केंद्र असांजो उन में काम शक्ति थींदी आहे, वीर्यवर्धक केंद्र थींदो आहे। उहो केंद्र जेकॾहिं रूपांतरित थी वञे, बदिलजी वञे त जिते कामनाऊं थियूं असांखे छिकनि, उहे कामनाऊं शांत थी करे राम जे रस जे तरफ़ असांजी शक्ति वधे। मोहनलाल करमचंद गांधी, जंहिंखे महात्मा गांधी था चऊं, उन पंहिंजी जीवन में लिखियो आहे कि मुंहिंजे पिता जो जॾहिं स्वर्गवास थी रहियो तॾहिं मां पंहिंजी पत्नी जे बिस्तरे ते हुउसि, अहिड़ो मां कामी माण्हू। पर उहो काम केंद्र जॾहिं बदिलजो त उहो कामीअ मां अहिड़ा रामी थी विया कि 40 करोड़ भारतवासियुनि जा राष्ट्रपिता थी करे प्रसिद्ध थिया। श्री राम। त काम केंद्र जेकॾहिं बदिलजी वञे त उनजे जीवन में राम परायणता अची वेंदी। कसम खाइण सां क्रोध दूर नथो थिए, कल्ह मूं पादरी जी ॻाल्हि ॿुधाई। कसम खाइण सां काम दूर नथो थिए, पर अंदरूं गेर बदलण सां जीवन बदिलजी थो वञे। हिकिड़ो अलड़ माण्हू आहे, मोटर खे पियो आरती करे, माई फियाट तूं हल, देवी तूं हल, मुंहिंजी अम्मा तूं हल, मुंहिंजी ॾाॾी तूं हल, कान हलंदी। पर ॼाणू ड्राइवर आहे, सेल हणी 5 एक्सीलेटर ॾे, फर्स्ट गियर, सेकंड गियर, टॉप ऐं हल। जे बिहारनी आहे त ब्रेक ते पैर रखे, बी माता बी बेबी बीहंदी थो। श्री राम।
तो जेको गियर सिस्टम स्टीयरिंग सिस्टम के जाने तो वो ड्राइवर पान भी पहुंचे तो ॿियनि खे भी पहुंचाए तो। नारद ऋषि अहिड़ा ड्राइवर हुआ, साईं टेऊंराम जिन अहिड़ा ड्राइवर हुआ, ॿिया बि के महापुरुष आहिनि अहिड़ा ड्राइवर आहिनि जेके ॼाणनि था कि साम्हूं वारो माण्हू कहिड़े केंद्र में जी रहियो आहे। जहिड़े केंद्र में वो साम्हूं वारो माण्हू जी रहियो आहे उन केंद्र में वो सतपुरुष वञी ऐं पोइ नाम जो दान ॾियनि था त उनजो रूपांतर थिए थो। ये चमत्कार जेके थियनि था, वालियो लुटारो 7.7 ढगे गाॾियूं भरिजी वञनि, एतिरा जणिया माण्हुनि खे मारे हुन गॾु कया, एतिरो दयालु हूंदो जयराम जी के। पर जॾहिं नारद मिले साईं नारद थोड़ी सिख्या ॾिनसि, भई मां खां पुछिजो, ज़ाल खां पुछिजो कर्म करे तो छॾाईंदे साईं। उन्हनि चयोसि भाई कर्म तूं जहिड़ा बि कर, असां त खाइण जा धणी आहियूं, मौज वठण में भागीदार आहियूं, सजा भोगण में असां भागीदार न आहियूं। खाए गलो कुटे 1 किलो, खाए गलो कुटजे 1 किलो, इहा ॻाल्हि हुनखे सम्झ में अची वई। अची नारद जा पेर पकड़े, नारद ॾिठो त हेठे केंद्र में रहे तो, काम विकार ऐं कामनाऊं ॾाढियूं अथसि। नारद पंहिंजी नूरानी नज़र ॾेई करे नारद पाण हेठे केंद्र में अची करे उनखे राह डिघो ऐं मन नंढो करे मरा मरा मंत्र ॾिनई ऐं शक्तिपात कई। उनजी कुंडलनी शक्ति जागृत थी ऐं इहे 5 केंद्र पार कंदे कंदे आज्ञा चक्र ते पहुती, जंहिंखे भंवर गुफा बि चवंदा आहिनि, श्री राम। उते पहुती उन खां पोइ उन यात्रा थी, पोइ उन वालीअ लुटारे कलम खयो ऐं उहो कलम रामायण जो रूप धारण करे वाली लुटारे मां वाल्मीकि ऋषि जग जाहिर थी वली, श्री राम। तो अहिड़े नमूने असांजा अंदरियां केंद्र जेतिरा परसेंटेज, जेतिरा टका बदिलजनि था, ओतिरो असांजो जीवन महान थो थिए। ॿियो केंद्र आहे, उन में डपु रहंदो आहे। डपु, स्पर्धा, घृणा ऐं हिंसा रहंदी आहे। उहो जॾहिं ॿियो केंद्र बदिलजी वेंदो आहे त बेडपाई अची वेंदी आहे, निर्भीकता। हिंसा जी जॻह ते अहिंसा जो जन्म थींदो आहे, घृणा जी जॻह ते प्रेम जो प्रागट्य थींदो आहे, स्पर्धा जी जॻह ते समता जा दर्शन थींदा आहिनि। टियों केंद्र उन में थींदो आहे विचार ऐं संशय, श्री राम। पहिरें केंद्र जो नालो आहे मूलाधार, ॿिए केंद्र जो नालो आहे स्वाधिष्ठान, टे केंद्र जो नालो आहे मणिपुर चक्र, चौथों केंद्र है अनाहत, पंजों केंद्र है विशुद्धाख्य, छहों केंद्र है शिवनेत्र, सतों केंद्र है सहस्त्रसार। ये 7 केंद्र असांजे अंदर में जेॾी महिल असांजो मन जंहिं केंद्र में वञे तो ओॾी महिल असां ओड़ा थी वञूं था, श्री राम। सजण में सजण माण्हू केॾी महिल अहिड़ा गंदा वीचार ऐं गंदा कर्म कंदो जो माण्हुनि खे मुंहुं ॾे ॾेखारण जी हुनजी हिमत कान थींदी आहे। ऐं दुर्जन में दुर्जन माण्हू केॾी महिल अहिड़ा कम या अहिड़ा वीचार करे ॾेखारींदो, अहिड़ो कमु करे ॾेखारींदो जो माण्हू विश्वास कोन कंदा कि हिन भेण अहिड़े माण्हू ही सुठो कमु कयो हूंदो, पर थींदो आहे। सुठे में सुठे माण्हू खां बि कॾहिं खता जा कम थींदा आहिनि, छो कि उहो हेठनि केंद्रनि में हूंदो आहे। ऐं किने माण्हू खां बि कॾहिं सुठा शफ़ा जा कम थींदा आहिनि, छो कि उहो ओॾी महिल मथे केंद्र में ईंदो आहे। त अणजाणे में असां मथे केंद्र में अचूं या हेठे केंद्र में अचूं त थियासूं पराधीन। पर जेकॾहिं हिननि जी स्टडी करियूं, असां हिननि जो ज्ञान पायूं त असांखे जेॾी महिल खपे फर्स्ट गियर, जेॾी महिल खपे सेकंड, जेॾी महिल खपे रिवर्स, जेॾी महिल खपे टॉप, जेॾी महिल खपे असां स्टीयरिंग मोड़े सघूं था, त असां जीवन जा स्वामी थी वियासूं, कार जा ड्राइवर थी वियासूं, श्री राम। तव्हांखे ख़बर हूंदी विवेकानंद घुमंदे घुमंदे हज़ारे साधुनि संतनि वटि घुमियो और उनकी दिल किथे झुकी कान। आखिर रामकृष्ण परमहंस वटि वियो कि स्वामी जी आपने भगवान को देखा है? भगवान के ॾिठो तो कि हा मूं ॾिठो आहे ऐं तोखे ॾेखारे सघां थो, चओ अथई हिम्मत कि हा साईं तयार आहियां। तयार आहियां त हल कमरे में। विवेकानंद दार्शनिक हो, उन नालो नरेंद्र हो, पहिरीं हिम्मत वारो हो, वीचारनि वारो हो, कंहिंजे अॻियां जल्दी झुके न, अहिड़ो माण्हू हो। रामकृष्ण वठी कमरे में चई बुशट लाए। हाँ बुशट लाइण जी का जरूरत कान्हे, ध्यान करण जी, समाधि करण जी, अंदरियां केंद्र बदलण जी, कपिड़ो लाइण जी का जरूरत कान्हे। पर रामकृष्ण ॾिठो ॾिसूं बुशट लाइण जो हिकिड़ी आज्ञा मञे तो, जे हिकिड़ी मञी तो त ॿी बि मञी तो। बुशट लाए लाथई बुशट। रामकृष्ण हुनखे दुन खां वठी ललाट ताईं निहारियो, ॾिठई भाई हींअर कहिड़े केंद्र में रहे तो। रामकृष्ण देव घड़ी भर ला ध्यानस्थ थी विया, उनजा हथ पकड़े पेर जो आंगूठो अनाहत चक्र ते स्पर्श कराए। विवेकानंद के ध्यान लगी, समाधि लगी, शरीर डोलण लगो।
कुछ जो कुछ थियण लॻो, स्पंदन थियण लॻा, कुंडली शक्तियूं नहीं जागृत थी वई। कुंडली योग उपनिषद बाई योग वशिष्ठ महारामायण में भी जई महिमा लिखियल अथव। श्री राम ज्ञानेश्वरी गीता जे 6 अध्याय में भी कुंडली योग जी महिमा अथव। इहा जीवन शक्ति व्यवहार ऐं परमार्थ ॿिन्ही लाइ उपयोगी थी थिए। असांजा 2, 3, 4% जीवन जी शक्ति कम अचे थी, बाक़ी सभु ईअं ई पियो आहे माल। तंहिंजे करे पूरो करे करे धिका खाई खाई उमिरि पूरी करे था छॾियोसीं। पर जे अंदरूं खजानो खोलियो न त ॿाहिरि अची वञे। श्री राम विवेकानंद जो गुरु भाई हूंदो कालू, वो सुबह खां वठी सुबह 4 बजे उथंदो, दोपहर जो 2 बजे ताईं अलॻि अलॻि देवी देवताउनि जूं पूजाऊं कंदो, अलॻि अलॻि गिंडली, अलॻि अलॻि आरती, अलॻि अलॻि गुल ईअं पियो कंदो। विवेकानंद खे गुस्सो ईंदो, हे छा सुबह खां वठी किगड़ी पियो करे, पर हू मञींदो कोन, हुनजी भावना हुई। हे कर विवेकानंद ध्यान में हो त सोचे अॼु वञी जेकॾहिं हींअर कालूअ खे वञी चाहियां त मुंहिंजो आध्यात्मिक पावर ध्यान जो प्रभाव अहिड़ो आहे जो मां हींअर चवंदुसि उहा ॻाल्हि हुनखे मञणी पवंदी। वरी सोचें कि हितां कमरे मां वञी कालूअ ताईं पहुचाई, वञी सम्झायसि, एॾी महिनत छो करियां, वेठे वेठे हितां अॻियां कंदोसां तॾहिं बि मञींदो। विशुद्धाख्या चक्र में अची वियो, अनाहत चक्र में अची वियो, जिते संकल्प बल आहे, सत्य संकल्प सामर्थ्य अची वियो। वेठे वेठे नरेंद्र आज्ञा कही, है कालू है सब छा है, ये सब क्या है, ये अटरम सटरम सब पोटला बांध ले और गंगा में परवान करके आ। कालू को अंदर आवाज आयो तो कालू छा कयो, सब देवियूं देवताऊं जेके पंहिंजा वस सामग्री ओ सब चादर में ढिग करे गंढियूं बराबर ॿधी मथे ते रखी 11 नंबर जी बस में रवानो थियो। 11 नंबर माना छा, ई 2 पेर 11 जयराम जी की चओ तो सही वाला, जयराम जी की तो चओ। और 11 नंबर बस में रवानो थियो कालो। तव्हां वटि 11 नंबर बस तो चोट ते भी वञे, रसोई घर में भी वञे, कथा में भी वञे, हित भी वञे, उत भी वञे। 11 नंबर बस ॾाढी उपयोगी आहे। 11 न हुजे तो हुन बस में कोई वेही भी न सके। जयराम जी के 11 नंबर बस में वो बैठा, टोपला लेके अपना पूजा पाठ का रवाना हुआ गंगा किनारे। रामकृष्ण देव स्नान करके आ रहे थे। रामकृष्ण देव पूछो कि कालू ही छा खयो थी, कि साईं अॼु भगवान मूंखे आज्ञा कई आहे कि तुंहिंजी पूजा पाठ है वो सब ॿधी करे गंगा में रवानो कर। रामकृष्ण सोचो कि भगवान हाणे सतगुरु जे थ्रू प्रेरणा कंदो, ईअं कीअं थींदो। ध्यान करो ॾिठई कि अच्छा जंहिं भगवान तोखे प्रेरणा कई आहे उहो भगवान मुंहिंजो चेलो लॻे। जयराम जी के तूं मुंहिंजे पुठियां पुठियां अच। पुठियां पुठियां आया ऐं नरेंद्र जो दरवाजो खटकायाऊं। नरेंद्र, मैंने तेरे को शक्ति दी थी, अभी कच्ची साधना वाले की श्रद्धा तोड़ने के लिए नहीं, लेकिन टूटी हुई श्रद्धाओं को जोड़ने के लिए दिया था। अभी मैं ले जाता हूं, तो इसका उपयोग कर नहीं सकता। श्री राम। तो चौथों केंद्र जो कहो सत्य संकल्प सामर्थ्य थींदो आहे। 5 केंद्र में अचण सां माण्हू खे द्वैत जो अभाव थी वेंदो आहे। 6 केंद्र में देह अध्यास, देह हूंदे भी देह खां अतीत अवस्था प्रकट थींदी आहे। ऐं 7 केंद्र में पहुचंदो आहे त हा निर्माण मोह जित संग दोषा, फिरत माया में रहत उदासी, कत कबीरा में उसका दासी। अहिड़ी अवस्था थींदी आहे। हिनखे वरी बि असां थोरो विचूर सां सम्झूं। पहिरियों केंद्र विकसित आहे, सॼी ज़िंदगी उहो ई केंद्र विकसित आहे, ॿिया न विकसित आहिनि, त उहो माण्हू पशु वांगुरु थी वेंदो। हिकिड़ो ई सेंटर विकसित आहे ऐं ॿिया सेंटर विकसित न आहिनि, त उन ई माण्हू जो व्यवहार ऐं अकुल पशु वांगुरु हूंदो। तव्हां ॾिठो हूंदो हाथी वॾो आहे तोतिंग जहिड़ो, पर उनजो पहिरियों केंद्र विकसित आहे, तंहिंजे करे नंढिड़ो महावत हाथीअ ते हुकुम थो हलाए। 50, 25, 100, 200 गायूं गाबा या छेला बकरा ऐं ढोर ढगड़ हिकिड़ो छोरो उन्हनि खे हलाए थो। श्री राम। अहिर जो भरवाड़ जो हिकिड़ो छोकिरो 20 पशुनि खे 100, 200 गाबनि खे, गायनि खे, बकरनि खे, रिढुनि खे हलाए थो सघे। छोकी रिढुनि जो पहिरियों केंद्र विकसित आहे, पर छोकिरे जो ॿियो ऐं टियों केंद्र कुझु 1-2%, 4% विकसित आहे। अहिड़नि छोकिरनि खे, छोकिरनि जे पीअरनि खे हिकिड़ो तहसीलदार पंहिंजे कंट्रोल में रखे थो। छोकी तहसीलदार जो टियों केंद्र जेको आहे बौद्धिक शरीर थोरो उन खां वधीक विकसित आहे, जो उन्हनि जे मथां प्रभाव सां पंहिंजो राज करे थो। पर अहिड़ा डज़ननि जा डज़न सवे तहसीलदारनि जे मथां प्राइम मिनिस्टर कंट्रोल करे थो, त हुनजो टियों केंद्र तहसीलदार जे केंद्र खां वधीक विकसित आहे, तंहिंजे करे उन्हनि ते प्रभाव करे थो।
आइंस्टाइन जहिड़ो विज्ञानी उन 10%, 10% क्यों केंद्र बौद्धिक शरीर विकसित थियो ऐं उन रिसर्च जे जगत में उहो बुद्धीअ जो उपयोग कयो, विश्व विख्यात थी वियो। त जेतिरो जेतिरो असांजो ॼाणे अणॼाणे तर्क शरीर विकसित थो थिए, ओतिरो असीं समाज में ऊंचा था ॾिसण में अचूं। पर तर्क शरीर केतिरो बि विकसित थियो, बुद्धीअ जो केतिरो बि विकास थियो, सोन जी लंका मिली वई, पर अंदर जो जेका चौथे शरीर जो रस न आयो त उन माण्हूअ खे शराब जी शरण वठणी पवंदी, कबाब जी शरण वठणी पवंदी। त अहिड़ा जेके सम्झू राजा हुआ, उन्हनि वटि राज करण जी त कला हुई, पर अंदर जो सुख भोगण जे लाइ, अंदर जो आनंद भोगण जे लाइ महापुरुषनि जे चरणनि में वञी पंहिंजो मस्तक नमायूं। श्री राम। सम्राट अशोक बैंड बाजों की और तुलियों की गूंज से आकाश गूंज रहा है, पुष्पों की वृष्टि हो रही है। सम्राट अशोक जा रहे हैं सजे धजे रुबाब से, और सामने कोई फकीर दिखाए। सम्राट अशोक अपने रथ में से उतरे, पैदल चलकर फकीर के चरणों में अपना सिर झुकाकर प्रणाम कर दिया। नजीक का जो वजीर था उसको बड़ा दुख हुआ कि चहूं और के राजा महाराजे जिसके चरणों के धूलि की इच्छा रखते हैं, जिसकी मीठी निगाह से सब राजा अपने को भाग्यशाली मानते, ऐसा हमारा सम्राट अशोक और एक नंगे पैर आने वाले फकीर को देखकर रथ में से उतर के उनके पैरों पे अपना सिर रख दिया। ये हमारी इज्जत का सवाल है, राष्ट्र की इज्जत का सवाल है, देश की इज्जत का सवाल है। श्री राम। सम्राट अशोक राज दरबार में गए। कुछ प्राइवेट समय में वजीर ने जाकर प्रार्थना की कि हजूर, हमने मान लिया कि आपको श्रद्धा है, लेकिन वो नंगे पैर कोई साधु आ रहा है और आपने रथ छोड़कर उनके पैरों में नमस्कार किया, ये हमको जचा नहीं। अगर आप चाहते तो हम उसको पकड़ के ले आते साधु को। जयराम जी के साधु के पकड़ाए करे बतिए चुआ जिते कपे होते कि नहीं 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 नहीं, साधु की दुआ लेनी थी मुझे। दुआ कोई दादागिरी से नहीं ली जाती है, नम्रता से ली जाती। श्री राम। लेकिन हमें जिसके आगे हजारों मस्तक झुकते, वो मस्तक एक साधारण आदमी के चरणों में झुके, हमें दुख होता है। अशोक ने कहा, भैया तुम्हें सहानुभूति है, धन्यवाद है, लेकिन इसका मैं तुम्हें प्रैक्टिकल प्रयोग कराऊंगा। कुछ दिनों के बाद सम्राट अशोक ने एक थैला दिया जिसमें बकरे की मुंडी, सुअर की मुंडी, मुर्गे की मुंडी, मछली की मुंडी, मनुष्य की मुंडी, कुछ मुंडियां दिया। पलो मलो आनियो मानियो समझो था न मानो। श्री राम। ए सब मुंडियूं मुंडियूं के गोथरे में ॾेई चई से वजी रखे वञी विकणी अच। ॿियूं मुंडियूं त विकामी वयूं, पर माण्हूअ जी मुंडी कोई वठे न पियो। जे तूं मुफ़्त में ॾेई अच, मुफ़्त में माण्हू जी मुंडी छा कबी खोपड़ी। नेठि 2 बजे दर तती जो थकिजी वापसि आयो कि हज़ूर जहां पनाह ही मुंडी कोई वठंदो कोन। छो कि बेकार कम में कान थी अचे। अरे जेका मुंडी लहण खां पोइ कम में नथी अचे, साथ छुटण खां पोइ कम में नथी अचे, उहा मुंडी, उहो सुरमो आत्मज्ञान पाइण लाइ के दरवेश जे चरणनि में झुकाया तो मुंडो कहिड़ो पियो वॾा। जिस मुंडी का कोई उपयोग नहीं, वो मुंडी मालिक के नाम पर किसी फकीरों के कदमों में झुका दिया तो मैंने क्या गलती की। ये तर्क शरीर विकसित हुआ, तीसरा शरीर विकसित हुआ, लेकिन सत्व प्रधान से विकसित हुआ है। इसलिए चौथे शरीर की विकास वाले महापुरुषों के चरणों में वो लोग पहुंच जाए।